यूट्यूब चैनल भलीकार आऊं या कृष्ण परमार। अॻे वीडियो में असां रीडर जे चौथे सबक की मश्क कईसीं। हाणे असां रीडर जो सबक पंजो पढ़ंदासीं। सबक पंजो, असांजो वतन। असांजो वतन पाकिस्तान आहे। पाकिस्तान कायदे आज़म मोहम्मद अली जनाह रहमतुल्लाह अलैह ठाहियो। असांजे मुल्क में वॾा वॾा जबल, ॿेला ऐं मैदान आहिनि। उन में समुंड, दरियाह ऐं ढंढूं बि आहिनि। सिंधु दरियाह पाकिस्तान जो वॾे में वॾो दरियाह आहे। हिते जी ज़मीन ॾाढी भली आहे। उन में अनाज, भाॼियूं ऐं मेवा थींदा आहिनि। पाकिस्तान में खंडु, कपिड़े, लोह, दवाउनि ऐं ॿियनि शयुनि जा कारखाना आहिनि। असांजे मुल्क जो हिकु क़ौमी झंडो आहे। उन जो रंग साओ ऐं अछो आहे। झंडे जे विच में चंड ऐं तारो आहे। असीं उन जी इज़त करियूं था। पाकिस्तान में सिंधी, पंजाबी, बलोच ऐं पठान रहनि था। असीं सभु पाकिस्तानी पाण में भाउरनि वांगुरु गॾिजी रहंदा आहियूं। असांखे पंहिंजे वतन सां प्यारु आहे। अल्लाह साईं असांजे वतन खे सदाईं आबाद रखे, आमीन। इन सबक में कुझु लफ़्ज़नि जी हिजे आउं तव्हांखे ॿुधाईंदुसि। हीउ लफ़्ज़ आहे पाकिस्तान। पाकिस्तानो 4 आवाज़नि ऐं हिजे थींदी पे अलिफ पा, काफ सिन ज़ेर किस, ते अलिफ ता नून पेशनो, पाकिस्तान। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह। कायदे, काफ अलिफ का, हमज़ो ज़ेर दाल दे दे, कायदे, अलिफ आइन ज़बर आ, ज़ोए ज़बर ज़, मीम पेशमो, आज़म, मोहम्मद, मीम पेशमो, हाय मीम ज़बर हम, मीम ज़बर में दाल पेश दो, मोहम्मद। मीम ते शद आइए त ही मीम हाय सां गॾु बि पढ़बो ऐं मीम अलॻि बि पढ़बो, यानी मीम पेशमो, हाय मीम ज़बर हम, मीम ज़बर में दाल पेश दो, मोहम्मद। आइन ज़बर लामिया ज़ली, अली, जीम ज़ेर जे, नून अलिफ ना, हाय ज़बर है, जिनाह, रे हाय ज़बर रह, मीम ज़बर में ते पेश दो, रहमत, अलिफ लाम ज़बर लाम खड़ी ज़बर ला, हे पेशो, अल्लाह। आइन ज़बर लामिया ज़बर लाए, हे ज़ेर हे, अलैह। कायदे आज़म मोहम्मद अली जिन्नाह रहमतुल्लाह अलैह। मैदान, मीम ये ज़बर मए, दाल अलिफ दा, नून ज़बर न, मैदान। 4 आवाज़न मैदान। समुंड, समुंड, 3 आवाज़न, सीन ज़बर स, मीम नून पेशमन, दाल ज़बर ड, समुंड। दाल ज़बर द, रे ज़ेर रे, ये अलिफ या, हे ज़बर दरियाह। ढंढूं, ढंढूं, 2 आवाज़न, ढाल नून ज़बर डन, ढाल वाव नून पेश दूं, ढंढूं। सिंधु, सीन नून ज़ेर सिन, धाल वाव पेश दू, सिंधु। ज़मीन, ज़ ज़े ज़बर ज़, मीम ये ज़र मी, नून ज़बर न, ज़ मी न, 3 आवाज़न। भाॼियूं, भाॼियूं, 3 आवाज़न, भे अलिफ भा, ये ज़ेर जे, ये वन पेशियूं, भाॼियूं। खंडो, खे नून ज़बर खंड, डाल पेश दो। कपड़े, काफ ज़बर क, पे ज़बर पे, ड़े, कपड़े। द वा अन, 4 आवाज़न, द दाल ज़बर द, वा वाव अलिफ वा, हमज़ो ज़बर अ, नून ज़बर न, दवान। कारखाना, 4 आवाज़न, कारखाना, काफ अलिफ का, रे ज़बर, खा अलिफ खा, नून अलिफ ना, कारखाना। झंडो, झंडो, 2 आवाज़न, झे नून ज़बर झन, डाल वाव डो, झंडो। इज़्ज़त, 3 आवाज़न, आइन ज़ेर ए, ज़े ज़बर ज़, ते ज़बर त, इज़्ज़त। करियूं, काफ ज़बर क, रे ज़ेर रे, ये वाव पेशूं, करियूं। सिंधी, सिंधी, 2 आवाज़न, सीन नून ज़ेर सिन, धालिए ज़ेर दी, सिंधी। पंजाबी, 3 आवाज़न, पंजाबी, पे नून ज़बर पन, जीम अलिफ जा, बे ये ज़ेर बी, पंजाबी। बलोच, 3 आवाज़न, बे ज़बर ब, लाम वालो, चे ज़बर च, बलोच। भाउरन, 4 आवाज़न, बे अलिफ बा, हमज़ो पेशो, रे ज़बर, नून ज़बर न, भाउरन। वांगुर, 3 आवाज़न, वाव अलिफ नून वा, ही नून वाव अलिफ सां गॾु मिली करे घणो आवाज़ ठाहींदो, वाव अलिफ नून वा, वा, गा पेश गो, रे ज़बर, वांगुर। पंहिंजे, पंहिंजे, 3 आवाज़न, ही नून पे सां गॾु मिली करे घणो आवाज़ ठाहींदो, पे नून ज़बर पा, हे नून ज़ेर हे, जीमिए जे, पंहिंजे। सदाई, 3 आवाज़न, सदाई, सीन ज़बर स, दाल अलिफ दा, हमज़ो ये नून ज़ेर ही, सदाई। प्यारा शागिर्दो, अॼु असां रीडर जो सबक पंजो पढ़ियो आहे। ईंदड़ वीडियो में सबक पंजो जी मश्क कंदासीं।
अॼु जी मुंहिंजी ठाहियल वीडियो तव्हांखे कीअं लॻी? जेकॾहिं पसंदि अचे त लाइक शेयर ऐं कमेंट ज़रूरु कजो, सब्सक्राइब कजो। महिरबानियूं।